पखोलग गोठ थाड़ी हाशिमोट इंडस हाईवे ते वेठल उमराणी बिरादरी जे माण्हुनि ऐं पुलिस विच में ॿई ना जवाबदार गिरफ़्तार करण वारे मामले तां झेड़ो थियण जे नतीजे में वगण थाणे जो वॾो मुंशी फ़कीर अल रखियो अहलकार एजाज बुगियो समेत उमराणी बिरादरी जा 3 ॼणा अहमद खान निज़ाम गुलज़ार डंडा लगण सबब सख़्त ज़ख़्मी थी पिया जिन खे पुलिस एहलकारनि वगण सरकारी अस्पताल पहुचायो जिते संदन इलाज कयो पियो वञे जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ उमराणी बिरादरी पारां औरतुनि समेत एहतजाज करे इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो इन मौके ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे उमराणी बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि दाहिंदे चयो त मोटरसाइकिल ते सवार सादा कपड़ा पारियल पुलिस एहलकारनि पारां उन्हनि जे हमरा मुहर्रम खे खमण जी कोशिश कंदे हवाई फायरिंग करे ॾिनी असांजे पहुचण बाद एहलकार मछी पिया डंडनि सां मारण लॻा जंहिंमें असांजा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया पुलिस वॾी नाइंसाफ़ी कई आहे इंसाफ़ न मिलियो त कोर्ट में वेंदासीं राब्तो करण ते डीएसपी नसीराबाद हेठि वगण ख़ादिम हुसैन बुलेदी ॿुधायो त वगण ऐं आसपास जे हद मां थियल फुरुनि में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पहुतल पुलिस एहलकारनि मथां उमराणी बिरादरी माण्हुनि जवाबदारनि खे बचाइण लाइ हमलो करे ॾिनो जंहिं सबबि वॾो मुंशी एहलकार ज़ख़्मी थी पिया होॾां उमराणी बिरादरी जे ज़ख़्मियुनि समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk